जो असांजो एहतजाज है वो कॉर्पोरेट फार्मिंग के ख़िलाफ़ है। जेको कॉर्पोरेट फार्मिंग के नाले ते जेकी सिंध जी जेकी लाखें एकड़ जेकी ज़मीन हिकिड़ी प्राइवेट कंपनी में ॾिनी पई वञे, इहो कतई क़बूल न आहे। ऐं ना ही जेकी मौजूदा गवर्नमेंट है ना ही उन्हनि जे मंशूर में इहा शइ शामिल हुई, ना ही इन बुनियाद ते इनके अवाम वोट ॾिनो आहे कि तव्हां जेको आहे हुकूमत में अची असांजी ज़मीन जेको आहे नीलाम कंदा। त तंहिं करे असांजो इतिजाज इन जेको हुकूमत खे ॿुधाइणु आहे कि तव्हांजो ई अमल असांखे कतई तौर ते क़बूल कान्हे। जे प्लेटफॉर्म तां सरदार इम्तियाज़ अली खोसे साहब के हुकम ते असां अॼु जेको इज़हार यकजहती कई है पंहिंजे वकील बिरादरी सां, ऐं सिंध जे को बि मसइले में कॾहिं बि को बि मसइलो थियो, वरी बि जॾहिं बि वकील बिरादरी या असांजे सिंध जा समाजी वर्कर जेके बि आहिनि उन्हनि जॾहिं बि सॾु ॾिनो तॾहिं इंशाअल्लाह असां खोसा बिरादरी हमेशह गॾु रहंदी ऐं हींअर बि गॾु आहे। ऐं हींअर जेको मज़ामत हुई जेका सिंधी जेका मज़ामत बल्कि आहे ऐं जारी रहंदी। हिकिड़ो त जेको कैनालनि वारो मनसूबो हो ऐं उन सां गॾोगॾु जेको कारपोरेट फार्मिंग जे नाले में जेको सिंध जे ज़मीन जी जेका नीलामी थी रही आहे उन ख़िलाफ़ु जेको आहे उन तसलसल में इहो असांजो एहतजाज हो। ऐं हाणे जेको कहिड़े बि तरीक़े सां जेको हिननि इन ॻाल्हि ते ई पोइते हटण ते मजबूर थी विया आहिनि सिंधी मज़ाहिमत जे करे, त जेको बबरलो में जेको हिननि जी साम्राज्य निड़ी ते लथ रखी सिंधी क़ौम त हिननि कैनालनि तां ई पोइते हटी विया आहिनि। जती तौर सिंध जे वकीलनि सां हीअ रैली कढी है सिंधु बचाओ कमेटी कोट गुलाम मोहम्मद के हवाले सां, ऐं 6 कैनालनि जो जी मनसूबो फ़िलहाल रद्द कयो वियो आहे। ईअं ई असां कारपोरेट फार्मिंग की मुखालफ़त करूँ था, 26 आइनी जी तरमीम जेका थी है इन जी मुखालफ़त करूँ था। ऐं ॿियो जेको आहे सो ही पैका एक्ट जेको कढियो वियो आहे इन जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करूँ था। हिननि जो जेको आहे जीअण जंजाल करे जो बबलो में जेको धरणो लॻो, पर उन सां गॾोगॾु असीं ॿुधायूं था त कारपोरेट फार्मिंग जेका आहे असां जी जेका ज़मीन आहे वसील आहिनि उन्हनि खे जेको आहे हिननि रद्द कोन कयो आहे। असां उनखे रिजेक्ट करणु चाहियूं था। मुकमल तौर ते असां सरापा एहतजाज रहंदासीं जेसि ताईं ही कारपोरेट जेका आहे फार्मिंग इहा रिजेक्ट नथा कनि।